सिंध में थींदड़ तूफ़ानी बरसातन बे नंबर वॾे शहर हैदराबाद में भी तबाही मचाए छॾी आहे। शहर के अक्सर इलाइक़नि में बरसाती पानी निकाल न थियण करे शहरी सख्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। लतीफ़ाबाद नंबर 2, 6, 8, 12, कासिमाबाद, सैरिश नगर, चांडिया ॻोठ, लंडन टाउन समेत हैदराबाद शहर के हाली रोड, नूरानी बस्ती, तोड़े पियून कॉलोनी और रेलवे कॉलोनी में भी 2 फुटन का वधिक पानी अञा ताईं बीठल है, जंहिं करे मच्छरन जो आज़ार वधी वियो आहे, जॾहिं त वबाई बीमारियूं पिण ज़ाहिर थी वियूं आहिनि। असां जेको कोट ॿुढो पालारी जेको 40-50 साल खां वठी असां हिननि खे वोट ॾींदा था अचूं, पर हिन वक़्त ताईं को असां ते नुमाइंदो या को चए में असां हिन वक़्तु न पहुतो आहे। बरसाति तक़रीबन 2 महीना थी विया आहिनि, असां बुख ई बदालीअ वर चढ़ी विया आहियूं। असां घर किरी तब अची कच्चा घर असांजा साईं केरी कोन आयो हिते। ए पहिने अचनि था पानी बि आहे, गोॾे जहिड़ो पानी बीठो अचे, बीठा आहियूं गोॾे जहिड़ो पानी, अंदरि लहंदे मुड़ुस जहिड़ो पानी अंदरि आहे। इंतज़ामिया बरसाती पानी निकाल करण जा दावा त करे थी, पर बरसात सबब मुतासिर थियल पोरियतन ग़रीब माण्हुनि जी कंहिं बि वाहिर नाहे कई, जॾहिं त मुतासिर हिक वेले जी मानी भोर लाइ बि परेशान आहिनि। चई पानी तमाम घणो एतिरो पानी अंदाज़े खां ॿार वॾी मशीन महिरबानी करे असां मशीन मोकिले पानी घर में खाली करायूं। छो असांजे साम्हूं घर किरी पिया आहिनि। अॼु जाम खान असां रोड बाईपास बंदि कयो, जाम खान मिलियो 2 मिंट बीह जाऊं, टी पे मशीन मिलंदियूं, जाम खान वियो त मोटियो के नाई। असांजे कमिश्नर कल्ह वटि वॾी दुआऊं कयूं त जेको आहे सो असांजूं टीमूं कमु करनि पियूं, पर नाले तहत राति खां सॼी राति बरसाति हली आहे। शहर जो ई कासिमाबाद जी हालत ॾिसो था, असां त ॿुधूं था सॼो हैदराबाद गाॾी खातो ॿुॾी वियो आहे, पर इंतिज़ाम नाले का बि शइ इंतज़ार कोन्हे। माण्हुनि जा घर ॿुॾी आहे, वीचारा ग़रीब माण्हू राति खां वठी परेशान आहिनि, जो बिल्कुलु उन्हनि जा कुल हुया जेके हींअर उन्हनि खे किथे रोड ते वेहण जी जॻह नथी मिले। हैदराबाद के शहरनि ज़िले इंतज़ामिया समेत सिंध हुकूमत का मुतालबो किया है तो बरसाती पानी निकाल करे बीमारियों का बचाए खेन बुखों काटण का बचायो वने। कैमरामैन इरफान जखरो सां गॾु फ़हीम बबर, सिंध TV न्यूज़, हैदराबाद।